सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक करियो जी हर नई वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे सब खां पहिरियां मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आम अमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कीअं आहियो दोस्तों? उमेद तो कयां सभु ठीक ठाक चाक चङा भला हूंदा। तो दोस्तों अॼु के वीडियो में तव्हांखे मां जैज़ जो फ्री इंटरनेट बिल्कुलु रियल कोड तव्हांखे ॿुधाईंदुसि। सो जल्दी जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं घंटी जी निशान खे हाल ते दॿायो जीअं हर नई अचण वारी वीडियो मां मिस न करे सघो। छो जो हुन चैनल ते फ्री इंटरनेट फ्री बैलेंस ऐं टेक्निकल जा वीडियो सिंधी में अपलोड कंदो आहियां। सो देरि छा जी, सब्सक्राइब करण में तव्हांजो छा वेंदो, करे वठो सब्सक्राइब। अचो त वीडियो खे शुरू कयूं था। तो दोस्तों तव्हांखे जेको मां कोड ॿुधाईंदुसि उन मां तव्हां सिर्फ़ु फेसबुक ऐं ट्विटर हलाए सघो था, सौ बि फ्री 24 कलाकनि जे लाइ। जेकॾहिं तव्हां सॼो महीनो हलाइणु चाहियो न, तव्हां हलाए सघो था डेली कोड। कोड कहिड़ो आहे आउं ॿुधायां थो न। अचो त वीडियो खे शुरू कयूं था। सभ खां पहिरीं तव्हांखे डायलर में अचिणो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे हिते ई कोड डायल करिणो आहे जेको मां तव्हांजे साम्हूं कंदुसि। तव्हां ही डायल करे वठिजो *114*6। तव्हां ही कोड जैज़ जे सिम ते लॻाईंदा, तव्हांजे सिम ते फेसबुक ऐं ट्विटर ऑफर फ्री में बिल्कुलु बिना पैसनि जे सब्सक्राइब थी वेंदी। तव्हां ॾिसी सघो था स्टूडेंट इंटरनेट ऑफर फ्री फेसबुक ऐं ट्विटर इज़ बीन सब्सक्राइब 24 कलाकनि जे लाइ। सो बिना देरि जे तव्हां बिना जैज़ वारे जोंग वारे 100 रुपए पैकेज खां तव्हां बची सघो था जैज़ जे सिम ते जैज़ हलाए। त ही कोड डायल कयो ऐं हिन मां फ्री इंटरनेट जा मज़ा वठो। तो दोस्तों वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे चाहण वारनि जो रखिजो खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।